वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां ज़ौक़ ऐं शौक़ सां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। जन ये नूरानी महफिल सजाई आ, जानी माली खर्च कयो आ, तावन कयो आ, अल्लाह खां दुआ है अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में इज्जत ऐं माल में वाधारो फरमाए। असीं जेकी भी इन महफिल में अल्लाह जो कुरान ऐं मुस्तफ़ा करीम जो शान ॿुधण जे लाइ जमा थिया आहियूं, अल्लाह खां दुआ आहे त रब शाल असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, जिंदगी गुजारण जो सुहिणो नमूनो अल्लाह तो फरमाए मूं तव्हां जे नबी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जी जिंदगी में रखायो आहे। हयाती कीअं गुज़ारबी आ, जिंदगी कीअं गुज़ारबी आ, पंहिंजे हालात खे कीअं सुधारबो आ, कुरान फरमायो तो उन जे लाइ सुहिणो नमूनो जेकॾहिं तव्हां जे लाइ आहे त तव्हां जे नबी, असां जे नबी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी आहे। जेको माण्हू इन मुताबिक़ हयाती गुज़ारे, साईं जे ॾिनल रस्ते ते ज़िंदगी गुज़ारे, मदीने वारे साईं जी ज़िंदगी मुताबिक़ हयाती गुज़ारे, तो उन जे लाइ हे जहान बि वाह वाह, त आख़िरत में उन जे लाइ वॾा इनाम आहिनि। समझो था? हेॾे ध्यान ॾियो, तव्हां सभई मूं ॾे ध्यान ॾियो। महिमान ईंदा वेंदा उन्हनि खे छॾे ॾियो, तव्हां मूं ॾे ध्यान ॾियो। क़ुरान तो फरमाए वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह। थोड़ो आवाज़ घटाए दियो, शूको ख़त्म थिए, डिले डीस भली थोड़ो मामूली बेस घटाइस। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह। सफ़ा डिले वधाए छॾीस। जेकॾहिं तव्हां वारी जे ज़र्रे जेतिरो ख़ैर जो अमल कंदो तो उन जो मां अल्लाह तव्हां खे अजर ॾींदुसि। वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। पर जे वारी जे ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम कयो, खता जो कम कयो, तो उन जो पुछाणो कंदुसि। अल्लाह ताला दुनिया में ॿ रस्ता ॾेखारिया आहिनि। घणा? ॿ रस्ता। हिकिड़ो रस्तो वञे तो सिधो जन्नत में, ऐं हिकिड़ो रस्तो वञे तो जहन्नम में, दोज़ख में वञी पहुचाईंदो। जेको जहन्नम जी वाट तां हलंदो तो उनखे दोज़ख में उछलायो वेंदो, पर जेको जन्नत जी वाट ते हले तो उन जे लाइ अल्लाह ताला जन्नत जा दुनिया में ही ऐलान करे छॾिया आहिनि। दोज़ख जो रस्तो कहिड़ो आहे ऐं जन्नत जो रस्तो कहिड़ो आहे।
अल्लाह जे कुरान फरमायो तो शैतान इंसान जो दुश्मन आए, जेको चाहे तो बाणन के वनी जहन्नम जे खड्ड में उछलाए। आई जन्नत जी वाट उहा है जेका मुझे लजपाल नबी वारी वाट है। अञा जोर सां चो सुभान अल्लाह। जेको साईं जो बनजी वने, मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार करे, मुझे लजपाल नबी वारी जिंदगी इख्तियार करे, कुरान तो फरमाए मां अल्लाह दुनिया में उनजे मथा रहमतू नाजिल फरमाईंदुस। अजे सा दुनिया जी मोहब्बत में एडो महव थी व्यासी, दुनिया जी लालच में, लोभ में, दुनिया जी हुब में एड़ो तो मुस्तगरक थी व्यासी जो असांगा अल्लाह जी मोहब्बत ही विसरी वई, अल्लाह जो नालो ही विसरी वियो, रब जो पैगाम ही विसरी वियो, अल्लाह अल्लाह करण विसरी वियो। पर रब तो फरमाए बाना तू हलिया मु अल्लाह जे दरवाजे ते, मुंजो बनजी वने आखिरत बदींदो साईं तो दुनिया जा इनाम बदई छडींदो साईं। आवाज बड़ी घटाए छडियो दई सवा वधाई आवाज वधाई रुकी सूको न करे, बाकी जेको दिनल थई अल्लाह जो आवाज सब दी। अल्लाह खुश रखंदो। अल्लाह जो कुरान तो फरमाए तो वमन युतिर रसूल, जेको मानू रसूलुल्लाह जी इताअत करे, फकद अता अल्लाह, उन जण के अल्लाह जी इताअत कई आहे। माना जन्नत में वञण जो रस्तो अल्लाह अगे ही दसे पियो। वमन युतिर रसूल, जेको रसूलुल्लाह जी पैरवी करे, मदीने वारे साईं जो खादिम बनजी वने, पांजी जिंदगी इन नमूने से गुजारे जे मुझे लजपाल नबी दी जिंदगी आ, महबूब जी हयाती आ, मदीने वारे साईं जी जिंदगी आ। साईं जे दिनल रस्ते ते हलो, अल्लाह जो फरमाए गोया के तमामु अल्लाह जे रस्ते ते हलण शुरू कयो आहे। अतीउल्लाह व अतीउर रसूल, रसूलुल्लाह जी पैरवी कयो, अल्लाह जी पैरवी कयो, लअल्लकुम तुरहमून, जे तवा जे मथा अल्लाह रहमत नाजिल फरमाए। नबी त रहमत आहे न, रहमत किए मिलंदी अल्लाह जी। मानू चंदो साईं दुखन में आयूं, दर्दन में आयूं, परेशानिन में आयूं, हे दुख, ये परेशानी, ये तंगी, अल्लाह तो फरमाए रहमत खपे व बेंदा न मिलंदव, अचो मुझे महबूब मुस्तफा करीम जे दरवाजे ते। कुरान तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। नथा जो सुभान अल्लाह। जेका सुभान अल्लाह चवण वारी गाल होजे उन ते बगैर चवण जे सुभान अल्लाह चो। साईं करीमन फरमायो जेको हिकड़ो दफो सुभान अल्लाह चवे, अल्लाह ताला उन जे ला जन्नत में हिकड़ो वण लगाईंदो आहे। उन वण जी छाव एडी त कुशादी हुंदी जो 40 ॾींहंनि ताईं को भले घोड़े ते चढ़ी उन ते सफ़र करे उन जी छाव खुटाए कोन सघंदो। मदीने वारे साईं फरमाए मूसा कलीमुल्लाह अल्लाह के चो मौला मीज़ान ॾेखार जंहिंमें क़यामत में अमल तोरींदे न, अमल तोरींदे। मदीने वारे साईं जी मेहरबानी सुभान अल्लाह जी बरकत ॿुधायां। मूसा कलीमुल्लाह अल्लाह के चयो मुंहिंजा मौला मीज़ान ॾेखार जंहिंमें बानन जा क़यामत जे ॾियारे अमल तोरींदे, जंहिंमें इंसानन जा अमल तुरिया वेंदा। रब फरमायो त मूसा हलिया तोखे मीज़ान ॾेखारियां। हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह मीज़ान जो ॾिठो, उहा तराजू जंहिंमें अल्लाह ताला बानन जा अमल तोरींदो। एतवारी तराजू कोन हूंदी जेका दुकान ते रखियो वेठो आहीं, खोट करण वारी मानुन जे वजन में। हासेकार वरी जेड़े पासे वजन ॾियणो आहे उन पासे हथ जो ज़ोर ॾेई वेंदो त जीअं सामान हेॾे किरी पवे। रेज़की दुकान तो हलाए तो उन में माप में खोट कंदो। अल्लाह जो कुरान तो फरमाए जेको धोखेबाज़ी करे या खोट करे दुनिया में भला उन ते लानत कई आ त आखिरत में भी उन जे गिचीअ में लानत जा गट विधा वेंदा। जेको माप तौर में कमी दो करे, अल्लाह ताला जे नबी मूसा कलीमुल्लाह चवला वो मीज़ान त ॾेखार। हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो मीज़ान जो ॾिसां त उन जो हिकिड़ो पुड़
एडो वडो हुयो, एडो वडो हुयो जे सतई जमीनूं सतई आसमान खणी उन में रखूं त मीज़ान जे पुड़ जी हिकड़ी कुंड बि भरे कोन सघंदा। हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ के मुंहिंजा मौला एतरा मानू अमल किथा कंदो जो हे मीज़ान भरजी सके, एडियूं नेकियूं मानू किथा आणींदा, एतरा अमल मानू किथा आणींदा। इंसान एतरा अमल कंदो ही कोन जो हे मीज़ान भरजी सके। रब फरमायो मूसा, ओ मूसा कलीम तुझी उम्मत भली न भरे सके, पर मुझो आखिर ज़मा मिठो मोहम्मद मुस्तफा करीम नबी दो, आखिर ज़मान नबी दो। उन जा उम्मती अमल कंदा, थोड़ा अमल कंदा, उन जो अजर घणो दीदो सान। उहे रुगी हिकड़ो दफो चवंदा सुभान अल्लाह, हिकड़ो दफो चवंदा अल्हम्दुलिल्लाह, रुगी हिकड़ो दफो चवंदा अल्लाह अकबर। उन हिकड़े सुभान अल्लाह चवण ते मां अल्लाह यो मीज़ान नेकियुनि सां भरे छॾींदुसि। केॾी महिरबानी थी वे बा ओ मिठा, यो मुझे लजपाल नबी जी बरकत आ जो यो मानू हिकड़ो अमल करे तो उनके अल्लाह वधाईंदो आहे, उनके वधाईंदो आ, ॾींहुं रात उनके इज़ाफ़ो कंदो आ। हबीबन करीमन फरमायो जेको मानू खजूर जी गड़ी रुगी अल्लाह जी राह में खैरात करे, के मानू के खजूर जी गड़ी खैरात में ॾिनई, रब जी राह में ॾिनई, अल्लाह जो कुरान अल्लाह जो हबीब तो फरमाए उन खजूर जी गड़ीअ के अल्लाह वधाई दो, एडो वधाई दो जो वह खजूर जी गड़ी उठ जेडी बनाए उन जे अमाल नामे में तोरी वींदी। नेकी थोड़ी कई खजूर जी गड़ी बा केतरी हुंदी आ, पर उन जो सवाब उठ जेतरो अञा उन खां वधीक अल्लाह अता फरमाईंदो। अञा बी रिवायत आ मुझे लजपाल नबी फरमायो जेको मानू खजूर जी गड़ी अल्लाह जी राह में खैरात करे, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उन खजूर जी गड़ी के अल्लाह ताला जबल उहद जेॾो वॾो बनाए उन जे अमल नामे में तोरींदो। मदीने शरीफ जेके विया आहिनि जबल उहद ॾिसी आया आहिनि, 13 किलोमीटर जबल वॾो आहे, 13 किलोमीटर जबल ॿुधो अथव न, जबल उहद हो जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चए वियो आहे त जबल तो तां खोर वञा जिते मुंहिंजा साईं रहनि, जिते मुंहिंजा दोस्त रहनि, अल्लाह से तड़ शाल वसन, जिते मुंहिंजा साईं रहनि, अल्लाह से तड़ शाल वसन, आऊं त जबल तो तां घोर वञा जिते मुंहिंजा साईं रहनि। अब्दुल लतीफ चे फिट जो घोट लतीफ चे, अल्लाह शल विछड़िया मोहब मिलन, सरतियूं घोट लतीफ चे, शल विछड़िया दोस्त मिलन, आऊं त जबल तो तां घोर वञा जिते मुंहिंजा साईं रहनि। ॻाल्हि वणी आहे कोन वणी आहे? सल्लल्लाहु अलैहि
मदीने वारे साईं फरमायो तवा अमल थोड़ा कंदो उन जो अजर अल्लाह घणो दींदो आहे। थोड़ा अमल छो न हुजन, नंढा अमल छो न हुजन, पर अल्लाह वटि उन्हनि जी वॾी हैसियत आ। उन्हनि अमलनि जी अल्लाह वटि ॾाढी इज़त आ। उन्हनि अमलनि खे अल्लाह ॾाढो पसंदि कंदो आ। उहो बानो अल्लाह जो महबूब बानो बणिजी वेंदो आ जेको नेक सालेह अमल करण वारो आहे। बाल्टी न थी हले जे मानीटर न तो हले जा वो आवाज न तो जे छा ला हां फुल फुल खोल मुझे मारे रब जो जेको दिनो अथई सब आवाज दीस रुगी शुको न अचे बाकी आवाज दीस पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्नल्लाह ला युदीओ अजर मन अहसन अमला। जेको मानू सुहना अमल कंदो आ, सुठा अमल कंदो आ, नेक साले अमल कंदो आ, मां अल्लाह उन जो अजर ज़ाया नाया कंदो। उन जो अजर ज़ाया नाहे थींदो जेको साले अमल कंदो आ, मदीने वारे साईं जे रस्ते ते अमल कंदो आ। मु अर्ज पे कयो त रहमत उनखे मिलंदी जेको मदीने वारे साईं जे ज़ात ते महबूब मुस्तफा ते भरवसो करे ऐं मदीने वारे जी राह ते अमल करे ॾेखारींदो आहे। अल्लाह तो मुझे लजपाल नबी के फरमायो वमार सल्लाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुझा महबूब ओ मिठा मुस्तफा करीम मां अल्लाह तोखे जहानन जे ला रहमत बनाए मोकलियो आहे। जेके भी जगह न रब पांजे ला फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तमाम तारीफूं ऐं हमदुन अल्लाह जे ला जेको हरनी जहानन जो पालणहार आहे। रब जी रुबूबियत लिल आलमीन आहे माना हरनी जहानन जे ला। ऐं मदीने वारे साईं के रब फरमायो ओ मुंहिंजा नबी तुंहिंजी रहमत बि समूरन जहानन जे लाहे। नबी त पंहिंजन खे बि रहमत ॾे पियो, परावन खे बि रहमत ॾे पियो, पंहिंजन खे त इनायत कयईं, पर जेके दुश्मन हुया वेरी हुया मुंहिंजे लजपाल नबीअ खे क़त्ल करण जे इरादे सां ईंदा हुया, मुंहिंजो नबी त उन्हनि खे बि नवाज़े छॾींदो हुयो। वॾो ज़ालिम साईं जे साम्हूं अचे महबूबन वटि ईंदो त नबी खां रहमत वठी पोइ वेंदो। मके जा काफर जिन मुझे लजपाल नबी के अज़ियतूं पहुंचायूं, जिन मुझे नबी के जे मथा पत्थर उछलाया, तीर हयन, तलवारुन जा घाव कयन। गज़वे उहद में मुझे नबी जा दंद शहीद थी पिया, रत मुबारक चेहरे ता वयो पे। एड़ा जालिम इंसान दुश्मन होया, पर वे दुश्मन जडे मक्के में मुझे नबी जे आडो आया, साईं जे सामूं आया, पण फरमाइंदा ए मक्के वारो बुधायो तवा मु नबी में केड़ी उम्मीद था रखो। अर्ज केन मुझा महबूब तू त रहम दिल आही, तो त इनायत करण वारो आही। साईं फरमायो अज वणो सबनी के मु माफी जो ऐलान करे छडियो। ला तसरीब अलैकुमुल यौम, अज केंजे लाभ सख्ती नाहे, अज केते भी अजियत न दिनी विंदी, केखे भी तंग न कयो विंदो। मु मुस्तफा जे तरफा आम माफी जो ऐलान आहे।